तू तो बेली चुबक ना जानी जोग जी सारा टिका कर सजा तेरी निरखे नाही दर्शन दीन दयाल सिखोद दर्शन दीन दयाल झूले 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 लाल झूले 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 लाल सिखोद दर्शन मारू वसन मली मुझा मारू वसन मली मुझा नमस्ते। कंहिं क़ौम या जातीअ जी सुञाणप उन जे कल्चर सभ्यता ऐं संस्कृतीअ सां थिए थी। कला जातीअ जे रूप जो दर्पण आहे ऐं कलाकार उन रूप खे उजाड़ींदड़ या उज्जवल रखंदड़ आहे। सिंधी जातीअ जे सभ्यता जो इतिहास मोहन जे दड़े खां वठी शुरू थिए थो ऐं तॾहिं खां वठी अॼु ॾींहं ताईं सिंधी कला ऐं कलाकारनि सिंधियत जी अकासी पे कई आहे। भारतीय संस्कृतीअ जे गुलदस्ते में सिंधी कला हिकु सुंदर ऐं सुगंधी गुल मिसल आहे ऐं उन गुल जी सुंदरता ऐं सुगंध बरक़रार रखण जे लाइ सचपच त कलाकारनि खूब दाद लहिणो। कलाकारनि जो कलदार आहिनि दर्शकनि जूं ताड़ियूं, तारियुनि रूपी कदुर शनासी। अॼु बम्बई या उन जे पसगिरदाईअ में केतिरियूं अहिड़ियूं संस्थाऊं आहिनि जेके कला खे औज ॾेई रहियूं आहिनि ऐं कलाकारनि जी कदुर शनासी या उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करे रहियूं आहिनि। जीअं त बम्बईअ में दादा राम पंजवाणीअ जो जारी कयल सीता सिंधु भवन आहे ऐं उल्हासनगर में सिंधी कोयल जे यादि में भगवंती नावाणी अकादमी आहे या वापसि बम्बईअ में प्रियदर्शनी अकादमी आहे, कला विकास आहे या ॿियूं अनेक संगीत ऐं नाटक मंडलियूं आहिनि। केतिरियूं अहिड़ियूं शख़्सियतूं पिण आहिनि जेके इन कम में अॻिरियूं रहियूं आहिनि। असीं हिन प्रोग्राम में वक़्त ब वक़्त अहिड़ियुनि किन शख़्सियतुनि या अहिड़ियुनि संस्थाउनि जे बानीकारनि सां तव्हांखे वाक़िफ़ कराईंदासीं। अॼु जे प्रोग्राम में असां जिन ॿिनि शख़्सियतुनि खे हिते घुरायो आहे से न सिर्फ़ चुस्त समाज सेवक आहिनि पर गॾोगॾु कला प्रेमी पिण आहिनि। हिननि सॼणनि थोरनि ई सालनि में पंहिंजिन सेवाउनि ऐं लगन सां सिंधी समाज में जोगी जगह हासिल कई आहे। जी हाँ, उहे शख़्सियतूं आहिनि। पहिरीं श्री राम जवैराणी, ही जनाब सहयोग फाउंडेशन ऐं आशीर्वाद ऐं संगीत आचार्य मास्टर चंद्र अकादमी जा चेयरमैन आहिनि ऐं उन सां गॾोगॾु प्रियदर्शनी अकादमी जा जनरल सेक्रेटरी पिण आहिनि। ऐं ही सॼण आहिनि श्री हरपाल पंजाबी। ही जनाब असीं सिंधी ऐं अखिल भारत सिंधी ॿोली प्रचार सभा जा चेयरमैन आहिनि ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा जनरल सेक्रेटरी आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ही जनाब कला विकास जा जनरल सेक्रेटरी आहिनि। सभा खां पहिरीं श्री राम जवाराणी, तव्हीं असांजे दर्शकनि खे ॿुधायो त तव्हांखे समाज सेवा, कला ऐं कला जे कलाकारनि जे लाइ तव्हांखे कीअं शौक़ु पैदा थियो? हिते पुष्पा मां चवंदुसि त मूंखे शौक़ सां गॾु कला लाइ प्यार ऐं श्रद्धा आहे। छो त मूं हमेशह इहो महसूसु कयो आहे त कला जो सिधो संबंध जज़्बात सां आहे, न को वापार नौकरी या धंधे ते उनजो को असरु आहे। ऐं इहो प्यार ऐं श्रद्धा जो सिलसिलो कॉलेजी ज़िंदगीअ खां वठी शुरू थियो जॾहिं मूं डॉक्टर अर्जन शाह जे रहनुमाईअ में, उनजी हिदायतकारीअ में
हिकु सिंधी ड्रामे में कमु कयो। अच्छा। उन खां पोइ रमेश जानाणी, SP मेघाणी जे ड्रामनि ॾिसण जो मौक़ो मिलियो, जिते मूंखे कलाकारनि जे वेझे अचण जो काफ़ी मौक़ो मिलियो ऐं मूं ॾिठो त कलाकार समाज खे काफ़ी कुझु ॾेई रहिया आहिनि। कलाकार पंहिंजे कला जे ज़रिए समाज जी केतिरी बुराइयुनि ते रोशनी विझी सघनि था। कलाकार असांजी जातीअ जी सभ्यता ऐं संस्कृतीअ खे ज़िंदह रखी सघनि था। उन्हनि कलाकारनि जी शेवा करणु मूं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो ऐं उन हिसाब सां इहो सिलसिलो शुरू थियो। सुठी ॻाल्हि आहे। ऐं श्री हरपाल पंजाबी, तव्हांखे इहो शौक़ु कीअं पैदा थियो? समाज सेवा जी शुरूआति सन 1965 में हिकिड़ी तइलीमी संस्था ठही, यूनिक एजुकेशन ट्रस्ट। तंहिंमें मूंखे खज़ानचे जो पद ॾिनो वियो। बाक़ी कला जो शौक़ु त मुंहिंजे स्कूली जीवन खां शुरू थियो। 1957 में जॾहिं मां स्कूल में 9th स्टैंडर्ड में पढ़ंदो हुउसि त असांजे स्कूल में राबेंद्रनाथ नाट्य कला मंदिर हिकिड़ी ड्रामा कंपनी हूंदी जंहिंमें मां भाग वठंदो हुउसि। असां उहे ड्रामा न सिर्फ़ु पंहिंजे स्कूल ताईं महदूद रखिया, पर जुदा जुदा शहरनि में, नासिक वग़ैरह में बि उहे पेश कयासीं। तंहिंखां पोइ कॉलेजी जीवन में मूंखे फिल्मुनि में कमु करण जो कुझु शौक़ु पैदा थियो। ऐं शायदि तव्हांखे ॿुधी ताजुब थींदो, 1961 खां 63 ताईं फिल्मुनि में कमु करण जे शौक़ु लाइ मां स्टूडियो में बि काफ़ी चकर काटिया। अच्छा। ऐं 3 हिंदी फिल्मुनि में जूनियर आर्टिस्ट जो पिणु रोल अदा कयो। पोइ 1965 में मां वापारी खेत्र में आयुसि ऐं घरू जवाबदारियूं ऐं धंधे जी जवाबदारियुनि में उन तरफ़ मशगूल थी वियुसि। ऐं ताज़ो हींअर जॾहिं की मुंहिंजी घरू हालतूं कुझु बहितर थियूं आहिनि, मुंहिंजे भाउर वॾा थिया आहिनि ऐं उहे धंधो संभाले वेठा आहिनि, त मां उन्हनि मशगूलनि मां कुझु फ़ारिग़ थियो आहियां ऐं हींअर चाहियां थो त पंहिंजे नंढे कुटुंब जे बदिरां वॾो कुटुंब यानी जातीअ जी शेवा में जेतिरी ख़िदमत करे सघां, उन लाइ कोशिश जारी आहे। वाह। भारत जे हर प्रांत या हर भाषा वांगुरु असांखे बि पंहिंजो संगीत आहे, लोक संगीत, लोक नृत्य आहे। उन जे बारे में राम जवराणी तव्हां कुझु ॿुधाईंदा? असां वटि बि ॿियनि ॿोलियुनि वांगुरु पंहिंजो लोक संगीत आहे। असांजो सिंधी लोक संगीत काफ़ी मालदार आहे। काफ़ी मालदार आहे। असांजो सिंधी लोक संगीत तमामु प्यारो आहे, विंदराईंदड़ आहे, दिलकश आहे। कुझु मिसाल? असां वटि शादियुनि जे मौक़नि ते लाॾा आहिनि, लाल साईं जे भक्तीअ जे लाइ पंजड़ा आहिनि, महफ़िलुनि लाइ, संगीत महफ़िलुनि लाइ असां वटि काफ़ियूं, साखियूं, भॼननि जा भंडार आहिनि, कलामनि जा भंडार आहिनि। असां वटि उराणो आहे जेको माता जे वक़्तु ओरियो वेंदो आहे। इन नमूने असां वटि हर मौक़े जे लाइ पंहिंजे सिंधी संगीत जो ख़ज़ानो आहे। असां वटि पंहिंजी पूंजी आहे, पंहिंजो ई सभु कुझु आहे। केरु विसारींदो उहे स्वामी सचल शाह जे कलामनि, शाह जे सूरमनि, सचल जे कलामनि ऐं स्वामी जी सलोकनि खे। उहे बार बार असांखे हमेशह पिया यादि अचनि था जितां असांजे लोक सिंधी संगीत जी शुरूआति थी। हा, शाह जे सूरमीअ में ससोई जो मूंखे हिकु पुकार यादि थी अचे। पेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ राति हिकु भंबोर में। इन नमूने सचल जो हिकु कलाम मूंखे यादि थो अचे। नंगड़ा निमाणीदा जीवे तीवे पालना, जीवे तीवे पालना। हरपाल पंजाबी, तव्हीं लोक नृत्य जे बारे में कुझु ॿुधाईंदा? हा, लोक नृत्य बि असां सिंधी जातीअ में आहे। छेॼ, झुमिर, टपड़ो, भगत, इहे असांजा ख़ासि इस्म आहिनि। हींअर मार्च महीने में तव्हीं ॾिसंदा त झूलेलाल जा मेला जुदा जुदा जॻहियुनि ते लॻंदा। उते बहिराणो साहिब बि रखियो वेंदो ऐं उते जेका छेॼ थींदी आहे, जेका नृत्य थींदो आहे, उनखे छेॼ चवंदा आहियूं। झूलेलाल झूले, ओ झूलेलाल झूले, ओ डेरो लाल झूले, ओ झूलेलाल झूले, ओ डेरो लाल झूले। झूलण आयो पले ते झूलेलाल झूले, झूलण आयो पले ते झूलेलाल झूले।
मिस्टर जवराणी, छा असां वटि अहिड़ा के कलाकार आहिनि जेके उन्हनि जे किथे बि वेझो अची सघनि या भई उन्हनि जी कमीअ खे पूरो करे सघनि? हा बिल्कुलु, हिन युग में बि असांजे सिंधी कलाकारनि काफ़ी पंहिंजी सुठी जॻह ठाही आहे पंहिंजे लगन उत्साह ऐं महिनत सां। असां वटि नाटकनि में अॼु जे दौर में रमेश जानाणी, SP मेंगाणी या दिल्लीअ जो गुरसाणी साहिबु हुजे या आनंद मटाई, उन्हनि ड्रामनि खे काफ़ी नओं मोड़ ॾिनो आहे। उन्हनि पंहिंजे लगन ऐं महिनत सां काफ़ी ऊचाई ते ड्रामनि खे वठी विया आहिनि। इन खां अलावा संगीत जे दुनिया में पिणु C अर्जुन, C लक्ष्मीचंद हिकु सुठो स्थान क़ाइमु करे सघिया आहिनि। C अर्जुन सिंधी फिल्मुनि खे संगीत ॾियण खां अलावा हिंदी जगत में बि काफ़ी नामारो थियो आहे, जंहिंजो ताज़ो मिसाल आहे जय संतोषी मां पिक्चर। उन खां अलावा असां वटि काफ़ी सुठा कलाकार आहिनि जीअं चंद्रू आत्मा, महेश चंदर, सुशी आहूजा या घनश्याम वासवाणी। इन खां अलावा काफ़ी नवां कलाकार बि हिन मैदान में अची रहिया आहिनि, जिन में कुझु त असांखे लॻे थो भगवती नावाणी ऐं पंजवाणी जूं सिकूं लाहींदा, जिन में बाल कलाकार जे काफ़ी अॻियां उभरी रहिया आहिनि, जंहिंमें आहे मोनिशा चावला ऐं ॿी आहे भक्त्याणी जेका उल्हासनगर जी रहवासी आहे। शायदि उनखे वधीक जेकॾहिं साधन जा मौक़ा मिलनि त हू काफ़ी अॻियां अची सघे थी। लता भक्ताणी। उन खां अलावा डांस जे खेत्र में, नृत्य जे खेत्र में असांखे भेण अनिला जो नालो यादि अचे थो। उन खां अलावा काफ़ी ॿियूं बि अहिड़ियूं नृत्यकाऊं आहिनि जिन पंहिंजो नालो रोशन कयो आहे। या हींअर हिकु नंढी बालका टीना लालवाणी उन मैदान में अची रही आहे। उन खां अलावा हर खेत्र में असांजा कलाकार अॻियां रहिया आहिनि, पोइ भल छो न नाटक हुजनि, फिल्मूं हुजनि, मॉडलिंग हुजे या के ॿिया संगीत जा खेत्र हुजनि, कंहिं बि खेत्र में असांजे कलाकारनि पाण खे पुठियां न रखियो आहे। हा, इहो ज़रूरु आहे त असां वटि साधन घटि आहिनि, या जिते असांजूं सिंधी बस्तियूं आहिनि या जिते सिंधी असांजा वधीक रहनि था, उते नाटक घर कोन आहिनि जेके असांखे नाटक घर खोलणु घुरिजनि। नाटक लाइ कमु ईंदड़ सामान खे मैसर करणु घुरिजे। इन लाइ इन्हनि सभिनी जे मैसर थियण खां पोइ मां सम्झां थो अञा असांजा कलाकार काफ़ी अॻियां वधंदा। चरिया चांगे ते सोढल सियाणा, ओ चरिया चांगे ते सोढल सियाणा, मेरे मदायूं खणी बख्श राणा, खणी बख्श राणा, विझी बाझ दिल तुंहिंजूं बाटियूं निहारे, विझी बाझ दिल तुंहिंजूं बाटियूं निहारे, रुसण घोद राणा जुदाई थी मारे। लेकिन उन्हनि प्रोग्रामनि कंदे तव्हांखे के मुश्किलातूं पेश कोन आयूं मिस्टर पंजाबी? हा, ख़ैर प्रोग्रामनि कंदे सनियूं थुलियूं मुश्किलातूं त ईंदियूं आहिनि। उहो त घर में बि जॾहिं का शादी थींदी आहे या कुझु बि थींदो आहे त उहो बि हिकु क़िस्म जो प्रोग्राम थींदो आहे, उन में सनियूं थुलियूं मुश्किलातूं ईंदियूं आहिनि। पर शख़्सी तरह सां जेतिरनि प्रोग्रामनि में मां शामिलु रहियो आहियां उते ॾिठो अथमि त पैसे जो प्रॉब्लम सभ खां वॾो ऐं अहम आहे। अच्छा। छाकाणि त शुरू खां वठी इन्विटेशन कार्ड छपाइणु, हाल जी बुकिंग लाइ, कलाकारनि खे मिनिमम मुआवज़ो या उजूरो ॾियणु ऐं पेपर पब्लिसिटी वग़ैरह करण लाइ त पैसो खपे ई थो। असांखे कलाकारनि ऐं कला प्रेमियुनि ॿिन्ही वटां तमामु सुठो सहयोग मिलियो आहे। कलाकारनि जी कॾहिं असां खोट महसूसु कोन कई आहे। अॻे साल जॾहिं प्रियदर्शनी अकेडमीअ जो सिंधी संगीत जी शाम जो प्रोग्राम आयोजित कयो तॾहिं असां वटि पाण समय जी कोताही थी पई, वक़्तु घटि मिलियो, पर कलाकारनि जो पूरो सहयोग असां सां रहियो ऐं कला प्रेमियुनि जो पिणु, छाकाणि त उन हाल खे कैपेसिटी सिर्फ़ु 1200 सीट्स जी आहे, उहो असांखे बिल्कुलु नंढो पियो लॻो। इन करे हिन साल असां उन कला प्रेमियुनि जे कला खे ॾिसी करे हिन साल जो प्रोग्राम हींअर ताज़ो सनमुखान हॉल में कयोसीं। मिस्टर जवाराणी, तव्हांखे उपा
या कुछ अहिड़े नमूने ॿुधाए सघंदा जेके भई असांखे उन्हनि खे फैलायो करण में या उनखे बचाए रखण में मदद करे सघनि? हाँ, बिल्कुलु ठीकु आहे। तव्हां जेको चयो त हींअर स्कूलनि ऐं कॉलेजनि मां असांजी सिंधी ॿोली जेका आहे वेंदी रही आहे, उन हालत में असांजी सिंधी ॿोली ऐं कला जो पूरो बार सचपच कलाकारनि जे कंधनि ते आहे। उन्हनि खे पंहिंजी कला जे द्वारा संगीत ॿोलीअ जी सभ्यता ऐं संस्कृति खे जीअरो रखिणो आहे। उन हालत में असांखे घुर्जे त उन कला ऐं ॿोलीअ जो फैलाव नाटकनि, बैले, सिंधी संगीत जे महफ़िलनि या रेडियो, टीवी, वीडियो जे ज़रिए माण्हुनि ताईं पहुचायूं, उनखे ज़िंदा रखण में मां सम्झां थो उहो काफ़ी योगदान ॾींदा। वटि जेके सरमाएदार आहिनि उहे भले इंडस्ट्री में आहिनि या वापारी खेत्र में आहिनि, उन्हनि खे फ़िलहाल कुझु अॻियां वधिणो पवंदो। ख़ैर, आख़िर में तव्हीं कलाकारनि खे के सलाहूं वग़ैरह ॾियणु चाहींदा? हाँ, हिते मां चाहींदुसि त असांजा बुज़ुर्ग कलाकार ईंदड़ नई पीढ़ीअ खे असांजे सिंधी लोक संगीत खां वाक़ुफ़ु कनि, उन्हनि खे सिखिया ॾियनि, उन्हनि खे असांजी सभ्यता जी सूझ बूझ ॾियनि, पंहिंजे ज्ञान जा भंडारा उन्हनि जे लाइ खोलनि, त असांजो वाधारो ज़रूरु थींदो। उन खां अलावा नवनि कलाकारनि लाइ पाण मां चवंदुसि त हू जेके रातो राति कामयाबी हासिल करण जा सपना लहनि था, उनखे परे रखी पीड़ खे पको कनि। छो त जीअं हर ऊची इमारत लाइ पीड़ जो पको हुअणु ज़रूरी आहे, तीअं हर कला जे खेत्र में उन जी पाड़ जो मज़बूत हुअणु ज़रूरी आहे, लाज़मी आहे। तव्हीं मिस्टर पंजाबी दर्शकनि खे कुझु चवणु चाहींदा? दर्शकनि खे मां हिकु निमाणी वेनती कंदुसि त जेका आदत हींअर उन्हनि में बिना पैसे प्रोग्राम ॾिसण जी पइजी वई आहे, उन आदत खे जुदा करे पैसनि सां टिकट वठी ऐं प्रोग्राम ॾिसण जी आदत विझनि त असांजी सिंधी सभ्यता वधीक वधी सघे थी। जेका कला जी मशाल शाह, सचल, सामी, भगत कंवरराम, दादाराम पंजवाणी, मास्तर चंदर या भगवती नावाणी रोशन कई आहे, उनखे असां उझामण कीन ॾींदासीं। इहा अमानत आहे असां वटि ईंदड़ पीढ़ीअ लाइ, उन्हनि खे ज़रूरु सौंपींदासीं, ज़रूरु सौंपींदासीं। ऐं दर्शकनि खे तव्हां पंहिंजा आज़मूदा ॿुधाया, उन जे लाइ मां तव्हां ॿिन्ही जो तहदिल शुक्रगुज़ार थी कयां। महिरबानी, नमस्ते। सजण जी बुछड़ी जयगारे कय मुखराब, सिक सजण जी बुछड़ी जयगारे कय मुखराब, विहां त विहण न अचे, विहां त थिया बेज़ार, ओ जानी ॾींहं जवाब, ओ त झलिया पंहिंजे जीअ खे, सिक में ओ सिक में, सिक में